अस्सलाम वालेकुम। हिन महिल आउं इंसाफ़ ते ॻाल्हाईंदुसि, अदालत ते ॻाल्हाईंदुसि ऐं इंसाफ़ ऐं अदालत सां फ़ैसिलो कंदड़ ते ॻाल्हाईंदुसि त उन खे केतिरो सवाबु आहे, सही नमूने सां फ़ैसिले कंदड़ जो केतिरो मक़ाम आहे ऐं केतिरो उहो इज़त जे लाइक़ु आहे, उन ते ॻाल्हाईंदुसि। दोस्तो, इंसाफ़ सां अदालत करणु, इंसाफ़ सां फ़ैसिलो ॾियणु सभिनी इबादतुनि खां अफ़ज़ल इबादत इहो आहे। छो त राय कंहिंजी बि नाहे रखणी, चाहे माइट हुजे, अज़ीज़ हुजे, दोस्त हुजे, चाहे रिश्तेदार हुजे, चाहे पाड़ेसरी हुजे, चाहे कंहिं ॿिए क़ौम जो हुजे, चाहे कहिड़े बि क़ौम ऐं फ़िरक़े जो हुजे, उन सां इंसाफ़ अल्लाह कारण करिणो आहे। अदालत अल्लाह कारण फ़ैसिलो ॾियणो आहे। अदालत में हिकु वाक़ियो मां तव्हांखे ख़ैरपुर नाथन शाह जो ॿुधाईंदो हलां ऐं कोर्ट जो जेको मूं सां पेश आयो। दोस्तो, आउं वापारी आहियां, प्लाटनि जो वापारु कंदो आहियां। के प्लाट लिखाईंदा आहियूं, के प्लाट सुठे कंहिं माण्हू खां वठंदा आहियूं त उहो न लिखाईंदा आहियूं, छो त ख़र्चु बचे, छो त ख़र्चु आहे। इन लेवल सां आउं फ़कीर रहमतुल्लाह कॉलोनी में हिकिड़े लांडर दुकानदार खां, रमज़ान नालो हुअसि, उन खां मूं प्लाट 2727 फुट ख़रीद कयो ऐं कुझु साल ॾेढ गुज़रण खां पोइ हिकिड़ो पासे में मुंहिंजे पासे में हिकिड़ो प्लाट पियो हो शाहनवाज़ डहर जो, जेको 8000 फुट हुयो, जेको वठी हलियो वियो सऊदी ऐं उतां सऊदी मां जो वापसि आयो त इन विच में नई कुॾण ठही, नओं कुॾण जो ठहियो त हुन जा 3000 फुट नए कुॾण में हलिया विया ऐं हू जो आयो सऊदी मां त हुन ॾिठो त मुंहिंजो प्लाट खुटल आहे। हुन वञी कोर्ट में मुंहिंजे ख़िलाफ़ु दावा कई त फ़कीर सिकंदर अली खोसे मुंहिंजे प्लाट ते कब्ज़ो कयो ऐं उन कागज़नि में कुदरतनि माना इहो सचु त सच आहे। हुन पंहिंजे कागज़नि में जेको रजिस्ट्री जे मुताबिक़ कागज़ लिखियलु हुअसि, उन मुताबिक़ हुन वञी केस दाख़िल कयो ऐं उन रजिस्ट्री मुताबिक़ हिन जा जेके तर्फ़ ॼाणायल हुया, उहे तर्फ़नि में ॼाणायल हुयो त ॾखिण तरफ़ मोहम्मद रमज़ान लांडर जो प्लाट आहे ऐं उन मुताबिक़ ही केस जॾहिं कोर्ट में वियो त कोर्ट में हक़ीक़तनि में कोर्ट में ॿुधण जोॻो केस कोन हुयो, मगर जज जेको हुयो सुहेल अहमद जतोई, उहो तबलीगी जमायत जो हो, उन नोटिस मूं ॾे मोकिलियो। आउं जॾहिं उन वटि हाज़ुर थियुसि त मूं वटि एग्रीमेंट हुई। मूं चयो साईं, मां वापारी आहियां, मूं प्लाट ही वरितो आहे ऐं मूं कब्ज़ो न कयो आहे। मां शहरी ज़िंदगी गुज़ारियां थो, लेखक आहियां, अदीब आहियां, दानिश्वर आहियां ऐं मुहक़िक़ आहियां, मुंहिंजो इन सिलसिले सां वास्तो कोन्हे। हुन चयो तव्हांजी ॻाल्हि मां न ॿुधुसि, वकील जे मार्फत हाज़ुर थियो। ऐं वकील ॿधी जॾहिं हाज़ुर थियुसि त मूंखे हुन चयो त तो वटि कागज़ कोन्हनि, सिर्फ़ु एग्रीमेंट आहे, तो कब्ज़ो कयो आहे। मूं छा कयो, वरी माना उहे कागज़ रजिस्ट्री कराए ऐं उहा दाख़िला रखाए वञी हुनखे जज साहिब खे ॾिनमि। साईं, हीउ ॾिसो, हाणे मुंहिंजो कब्ज़ो त न आहे, हाणे मुंहिंजा कागज़ आहिनि, हाणे त मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾियो। त बि चयईं न, छो त आउं खोसो हुउसि, खोसे जे लेवल सां फ़ैसिलो मुंहिंजे हक़ में न पियो करे त हू सिंधी आहे, हू डहर आहे, हीउ खोसो आहे, हे दोस्तरानी खोसो आहे, हिन जो सम्झ ॾाढ आहे ऐं उन लेवल सां हू कागज़ी लेवल सां कार्रवाई न पियो करे। आख़िर मुंहिंजो वकील माना उन जेके कागज़ पेश कया, हुन जे तरफ़ां जेको वकील हुयो, उहे माना उहो हुयो लाल शाह वकील, हिकु समाजी माण्हू बि आहे जेको हुन जे पैरवी पियो करे मुंहिंजे मुखालफ़त जी। मूं जज साहिब खे अर्ज़ु कयो, साईं, लाल शाह भला मुंहिंजो फ़ैसिलो करे, जेको हुन धुर जो वकील आहे, हुन जो ख़ुदि जो वकील आहे, उहो भला असांजो फ़ैसिलो करे। इते सुहेल अहमद जतोई जज साहिब चयो, भली तव्हां वञी फ़ैसिलो करायो। जॾहिं असां फ़ैसिलो करायोसीं लाल शाह वटि त मोज़िज़ शहरी उन कॉलोनी जा काफ़ी घुराया विया
जिन उन्हनि पाण शाहिदियूं ॾिनियूं त नए कुॾण जे करे इहा ज़मीन इहो प्लाट हलियो वियो ऐं उन्हीअ खे बि हुन न मञियो पंहिंजो ॾहर चयो त न हिन मुंहिंजे प्लाट ते कब्ज़ो कयो आहे। मूं आख़िरकार ॾहर खे चयो तव्हां क़ुर शरीफ़ खणो त मूं कब्ज़ो कयो आहे या वरितो आहे, हीउ जेकॾहिं तुंहिंजो प्लाट आहे त मां तव्हांजे हवाले कयां थो। इते ॾहर चयो त मां क़ुर शरीफ़ न खणंदुसि। जॾहिं क़ुर शरीफ़ चई मां न खणंदुसि त हुनजो वकील जेको फ़ैसिले कंदड़ बि हुनजो वकील हो लाल शाह, त उन्हीअ चयो त पोइ तूं कूड़ो ई तुंहिंजो पोइ हीउ खोसो साहिबु सचो आहे ऐं हीउ फ़क़ीर सचो आहे, हिन जे हक़ में फ़ैसिलो मुंहिंजे हक़ में लाल शाह फ़ैसिलो ॾिनो ऐं उहो लिखत में अची ऐं माना उहो फ़ैसिलो माना अची जज साहिब खे ॿी हाज़िरी ते अची ॿुधाई त साईं हीउ मुआरो जेको आहे ऐं असील उहो कूड़ो निकितो ऐं जेको मुदई आहे उहो सचो निकितो ऐं माना हीउ प्लाट जो मालिक असुली फ़क़ीर सिकंदर अली खोसो आहे ऐं हिन पूरी दावा तव्हांजे कोर्ट में माना दावा दाख़िल कई ऐं इन्हीअ हूंदे बि हू सोहेल अहमद जतोई मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो न पियो ॾिए ऐं उहो माना जेके कागज़नि जे लेवल सां जेको मोहम्मद रमज़ान लांडर जो प्लाट हुयो जेको मूं वरितो उहो ॾखण जे तरफ़ां लिखियलु हुयो, उहो ॾींहं जे लेवल सां त मुंहिंजो प्लाट आजो हुयो, तंहिं करे हीउ केस कागज़ी लेवल सां ॿुधण जोॻो न हो, मगर हू जज मूंखां हथ न पियो कढे ऐं मूंखे कई साल माना हाज़ुरनि में पे घुराई। ईअं कंदे अलाह जी कुदरत सदाईं ई मूंखे चए त तूं हुनजे हवाले माना प्लाट कर। साईं मां हवाले कीअं कयां, हीउ प्लाट हू लहणे ई नथो, हुनजा हद निशान तर्फ़नि मुताबिक़ हुनजो प्लाट धार आहे, मुंहिंजो प्लाट धार आहे, तंहिं करे मां कीअं हुनजे हवाले कयां। मूं वटि बि कागज़ आहिनि, हू जज जो ज़ोर ई हो त तव्हां माना हुनजे हवाले कयो। आख़िर इहो जज सोहेल अहमद ओचिते बदिली थी वई, बदिली थियो सोहेल अहमद जतोई जो ऐं उहो जज बदिली थी वियो जेको तबलीगी हुयो ऐं उन जॻह ते मौला मिश्क सोलंगी जज थी आयो ऐं उहे कागज़ पढ़ी ॾिठा ऐं पहिरें ई हाज़ुरीअ में उन्हीअ खे माना ॿुधण जोॻो करार न ॾिनई, छो त चई त जंहिं प्लाट ते हिन दावा दाख़िल कई हिन जे पंहिंजे ई माना दस्तावेज़ में लिखियलु आहे त माना ॾखण तरफ़ मोहम्मद रमज़ान लांडर जो प्लाट जंहिं खां हिन फ़क़ीर सिकंदर ख़रीद कयो आहे, तंहिं करे हीउ प्लाट हुन प्लाट खां आजो आहे, हीउ हुन प्लाट में हद नथो रखे, दख़ल नथो रखी सघे, तंहिं करे हीउ केस रिजेक्ट आहे, हीउ केस ॿुधण जोॻो न आहे ऐं उहो माना मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो थियो। दोस्तो हाणे असुली मां ॻाल्हि हाणे तव्हांजे आॾो करणु थो चाहियां त इहो सोहेल अहमद जतोई जेको पाण खे माना सुठे नज़रिए जो पियो सम्झे, जंहिं हिन माना कागज़नि जे हूंदे बि माना ऐं फ़ैसिले हूंदे बि सही फ़ैसिलो अदालत जो न ॾेई सघियो, त हाणे इन्हीअ खे छा चइजे, इन्हीअ जी इबादत, इन जी तबलीग केतिरे हद ताईं माना अलाह वटि क़बूल थियो हूंदो। उन्हीअ ते मां या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस ॿुधाईंदुसि। दोस्तो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हिकु फ़ैसिले में अदालत करणु 50 शहीदनि जो सवाबु आहे। दोस्तो पोइ हाणे हिन त अहिड़ी इबादत जेके बि इबादतूं कई हिन जूं इहो इबादतूं त क़बूल कोन पवंदियूं, छो त ही इंसाफ़ जी तक़ाज़ा हिन पूरो न कयो, त हाणे हिन जे लाइ केतिरो न अलाह जे वटि हिन लाइ अज़ाब मुक़ररु थियो हूंदो ऐं हिन मुंहिंजी दिलि शिकनी कई, दिलि ईज़ाई ऐं इंसाफ़ जे तक़ाज़नि खे सिर्फ़ु ज़ात पात ते ताईं महदूद रखे हिन फ़ैसिलो न ॾिनो त हीउ खोसा आहिनि, हीउ ॾाढा आहिनि, हीउ आहिनि। हालांकि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हर क़ौम में 2 लुच हूंदा आहिनि, त 2-3 माना सुठा माना हूंदा आहिनि, काफ़ी माण्हू सुठा हूंदा आहिनि, काफ़ी लुच हूंदा आहिनि। ईअं न आहे त सॼी क़ौम ख़राबु आहे, कंहिंजे बि क़ौम खे सॼी क़ौम ते माना इहा ॻाल्हि नथो रखी सघिजे। कंहिं बि माण्हूअ ते कंहिं बि फ़र्क़ जेकॾहिं 5 भाइर आहिनि, 5 भाइरनि जो बि मुख़्तलिफ़ शिकिलूं हूंदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ ज़हन हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ ख़्यालात हूंदा आहिनि, मगर हिन खे मां त ईअं चवंदुसि त हिन खे जज कीअं कयो वियो, हे तबलीगी जमायत में
कीअं वियो कहिड़े तबलीगी जमायत जे बि लाइक़ु कोन्हे जंहिं इंसाफ़ जी तक़ाज़ाऊं पूरियूं न कयूं, अल्लाह जो ख़ौफ़ न रखियो, या रसूलुल्लाह जे दीन इस्लाम जो धर्म न रखियो, जंहिं ही फ़ैसिलो माना उन्हीअ खे फ़ैसिले हूंदे कागज़नि ते कार्रवाई सही हूंदे बि उहा कार्रवाई न कई। इन खां लाज़िमन हिकु ॾींहुं अल्लाह पुछाणो कंदो, हिते पुछी सघे थो, आख़िरत में पुछी सघे थो। महिरबानी, अस्सलामु अलैकुम।